जी नेमतुन मझा दुनिया माल जो अल्लाह दिनो इहा बड़ी नेमत है। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो अल माल वल बनून ज़ीनतुल हयात दुनिया। माल ऐं औलाद अल्लाह ताला तव्हांजी दुनिया जी ज़िंदगी जो सिंगार बणायो है। उन सां दिलि न लाइणी दुनिया जी मोहब्बत जे बारे में तव्हांखे ॿुधायो अथमि, पर उन खां अलावा ॿियो वरी तरीक़ो आहे हिकिड़ो त दुनिया जो बणिजी वञणु, ॿियो आहे इसराफ़ ख़र्च करणु, माल खे ज़ाया करणु, उन नेमत खे विञाइणु। इहा बि अल्लाह खे ॻाल्हि न वणंदी आहे, छो त क़यामत जे ॾियारे माल कमाइण जो बि सुवाल थींदो त माल ख़र्च करण जो बि सुवाल थींदो। ॿ सुवाल थींदा त किथां तव्हां कमायो, सोर्स ऑफ इनकम छा हुयो तव्हांजो, तव्हांजी माल जी कमाई जा ज़राए कहिड़ा हुया, ऐं उनखां बाद में अल्लाह ताला इहो सुवाल कंदो त तव्हां उहो माल ख़र्च किथे कयो आहे जेको अल्लाह ॾिनो, या त बुख़ुल कयव, लिकाए रखियव, या त तव्हां इसराफ़ ख़र्च कयो, ज़ियान कयो, अल्लाह जी बेफ़रमानी में ख़र्च कयो, तव्हां माल किथे ख़र्च कयो आहे। उन जे करे अल्लाह ताला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो व आति ज़िल क़ुरबा हक़्क़हु वल मिस्कीन वब्न सबील वला तुबद्दिर तबज़ीरा। अल्लाह ताला तव्हांजे माल में तव्हांजे रिश्तेदारनि खे हक़दार बणायो आहे, उन्हनि खे पंहिंजे माल मज़ा हक़ ॾियो। इन में माल में तव्हांजे लाइ मिस्कीननि जो अल्लाह ताला हक़ रखायो आहे, उन्हनि मिस्कीननि ते ख़र्च कयो। अल्लाह ताला तव्हांजे माल में मुसाफ़िरनि जो हक़ रखायो आहे, उन्हनि मुसाफ़िरनि ते बि ख़र्च कंदा कयो। जेका असां कमाई कयूं था असां सम्झूं था इहा असांजी मिल्कियत आहे, असांजो ई माल आहे बसि, पर अल्लाह जो फरमाए मिस्कीननि ते, रिश्तेदारनि ते, मुसाफ़िरनि ते, ग़रीबनि ते ख़र्च कयो, पर वला तुबज़िर तबज़ीरा, पर अजायो ऐं बेजा ख़र्च न कंदा कयो। अजायो ख़ैरात छो न हुजे, उनमें अजायो न विञाईंदा कयो, पंहिंजो पैसो ज़ाया न कंदा कयो, माल खे विञाईंदा न कयो। छो त इन्नल मुबज़्ज़िरीन कानू इख़वान शयातीन, बेशक अजायो ख़र्च करण वारा शैतान जा भाइर हूंदा आहिनि, शैतान जा भाइर। वकान शैतान लिरब्बिही कफूरा, ऐं शैतान पंहिंजे परवरदिगार जो वॾो नाशुक्रो आहे। जीअं उहो नाशुक्रो आहे, अल्लाह जी नेमतूं नथो मञे, अल्लाह जी नेमतुनि खे तस्लीम नथो करे, त इहे ॿई इंतहाऊं बुख़ुल ऐं इसराफ़, जॾहिं बुख़ुल पइजी वञे या इसराफ़ ख़र्च करण माण्हू लॻे त ओॾी महिल अल्लाह जी नेमतुनि जो शुक्र अदायगी करणु विसरी वेंदो आहे। वॾे में वॾी ॻाल्हि जेका माण्हू इसराफ़ ख़र्च थो करे, पंहिंजे माल खे बेजा विञाए थो, खाइण में, पीअण में, पहिरण में, घर में घणो इसराफ़ ख़र्च करे त उहो माल ज़ाया थी थो वञे। अल्लाह जो क़ुरान असांखे सेखारियो आहे माल कीअं ख़र्च कयूं। पंहिंजो माल ख़ैरात हुजे या घर में हुजे या पंहिंजे माल खे कीअं ख़र्च कयूं। रब जो फरमाए वला तजअल यदक मग़लूलतन इला उनुक़िक, पंहिंजे हथ खे पंहिंजी गिचीअ सां ॿधी न छॾ, माना बख़ील न थियो, ईअं त ख़र्च ई न कयो, माल पियो ई न पाण ते ख़र्च कयो, न पंहिंजे ॿारनि ते ख़र्च कयो, न अयाल ते ख़र्च कयो, हथ पंहिंजे पोयां ॿधी छॾियो, ईअं न कयो। ऐं वला तबसुता कुल्लल बस्ते, ऐं ईअं बि न कयो जो पंहिंजो हथ सफ़ा खोले छॾियो, सफ़ा माल लुटाईंदा अचो। फतक़उद मलूमम महसूरा, ऐं ईअं थिए जो तव्हां पाण ख़ाली हथे मलामत ज़दा हसरत में पइजी वञो, अल्लाह जे हिते ख़र्च न कयां, पोइ हिते हाणे ख़र्च कयां, जेका ज़रूरत पई आहे त पोइ परेशान न थिया। माण्हू ख़र्च त करे छॾींदो आहे, माल पंहिंजो ज़ियान करे छॾे, पोइ वरी अहसास थियो अल्लाह जी बचत कयां हा, थोरो हिन पासे पैसो, इहा अजाई शइ वरिती अथमि करे करे माण्हू अहिड़ो कमु कंदो आहे जो शइ ज़रूरत में न आहे उहा खे वठी वियो। हाणे मिसाल तौरु हिकिड़ी घड़ी आहे, घड़ी हाणे हीअ मूं वटि आहे 3000 रुपये घड़ी, इहा बि वक़्तु ॾेखारे थी, उनजी जॻह ते हिकिड़ो हमरा असांजो सियासतदान आहे, उन चयो त हीअ मुंहिंजी घड़ी पाकिस्तानी 25 लख रुपए जी आहे, 50 लख रुपए जूं घड़ियूं पाए। हाणे वक़्तु ॾिसणो आहे, वक़्तु त 3000 रुपये घड़ी आहे, 100 रुपये जी का घड़ी वठो, उहा बि ॾेखारींदी, इहो माना पोइ हाणे उहो पंहिंजी ख़्वाहिश ते माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ ख़र्च त कई, पोइ वरी अहसास थियो यार हाणे बचनि जे मथां छा ख़र्च कयां,
औलाद जे मथां छा ख़र्च कयां, ईअं न कयो। या माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ कहिड़ी दावत कई त पोइ एतिरो ख़र्च कंदो जो पंहिंजे माहवार जेका तनख़्वाह आहे उहा सॼी हिकिड़ी दावत में लुटाए छॾे, पोइ वरी बाक़ी ॾियार वरी उधर वठंदो अचे, हुन खां उधार करे बाबा हीअ शइ ॾियो उहा शइ ॾियो, ओधर ते पंहिंजो वक़्तु गुज़ारे। त इहो अलाह जो क़ुर थो फरमाए ईअं न कयो। पोइ वरी तव्हां मलामत वेठा कयो, हसरतुनि में वेठा हुजो। वल्लज़ीन इज़ा अनफ़क़ू लम युस्रिफ़ू वलम यक़्तुरू वकान बैन ज़ालिक क़वामा। क़ुर थो फरमाए जेके माण्हू मोमिन जॾहिं ख़र्च कनि था त अजायो ख़र्च नथा कनि, पंहिंजे माल खे अजायो विञाइनि नथा, ऐं न कंजूसी था कनि, वलम यक़्तुरू कंजूसी बि नथा कनि, वकान बैन ज़ालिक क़वामा उन्हनि जो ख़र्च उन्हनि ॿिन्ही जे विच वारो यानी म्याना रवी वारो दरमियानो रस्तो हूंदो आहे। न अजायो ख़र्च थिए न बुख़ुल थिए, विचो रस्तो वठो, अल्लाह ताला तव्हांखे बरकतूं अता फरमाईंदो। ऐं क़ुर मजीद में अल्लाह ताला थो फरमाए वला तुतीउ अमरल मुसरिफ़ीन, हद खां लंघी वञण जूं ॿारनि जूं ॻाल्हियूं न वञो। हाणे इहे अहिड़ा जेके माण्हू तव्हांखे अची लॻंदा फज़ूल ख़र्च, पाण फज़ूल ख़र्च, हम तो डूबे हैं तुम्हें भी ले डूबेंगे सनम, जेके फज़ूल ख़र्च करण वारा अजायो विञाइण वारा उहे तव्हां वटि ईंदा त हीअं कर हूअं कर, हीअ शइ खा पी, हीअं करो, बर्बाद कर पंहिंजो पैसो, उन सां माण्हू मलामत ज़दा थी वेंदो। कुलू वशरबू वला तुसरिफू, खाओ पीओ भली रज थी खाओ, इसराफ न कयो, छो त इन्नहु ला युहिब्बुल मुसरिफीन, अल्लाह ताला इसराफ ख़र्च करण वारनि, अजाए ख़र्च करण वारनि खे पसंदि न फरमाईंदो आहे। मुंहिंजा क़िबला आलम फरमाईंदा आहिनि त बख़ील माण्हू पाण न खाईंदो पर उनजे माल खे उनजो औलाद खाईंदो। उहो जेको माल पंहिंजी ज़िंदगी में बचत कई, साईं मुंहिंजा बुख़ुल कई, लिकाईंदो आयो, मरी वेंदो, नेठि त कंहिंजे इस्तेमाल में ईंदो। उहो माल बख़ील जो बचन ॾे, ज़ाल ॾे, औलाद ॾे, नेठि त इस्तेमाल में ईंदो। पर फज़ूल ख़र्च करण वारो अहिड़ो माण्हू आहे जेको न पंहिंजे ज़ात जे लाइ सही इस्तेमाल कंदो आहे, न वारिसनि जे लाइ काथे छॾींदो आहे, न वारिसनि खे नफ़ो पहुतो। असांजा क़िबला आलम फरमाइनि पिया त असांजो रिश्तेदार हुयो सो सऊदी अरब में कमाईंदो हुयो, सऊदी में, पोइ ईंदो हिते त ईअं ख़र्च कंदो, हिकिड़ो पल्लो ईअं लड़कंदो पियो, मच्छी पल्लो महांगो आहे, उहो लड़कंदो पियो पचंदो हुयो, ऐं ईअं जेतिरा ॾींहं अचे पैसो ख़र्च करे तव्हांजो जॾहिं ॻोठ मां वापसि मोटी वञे, वरी सऊदी वञे त वरी हो जेके बचा ॿार मिट औलाद आहे उहे वरी लंगर वेठा आहिनि, उहे बुक ते वेठा आहिनि। माना न पंहिंजे माल जो पाण माण्हू नफ़ो वठे, न ॿियनि खे नफ़ो वठनि, इहो आहे इसराफ़। हुनजे करे अल्लाह जो क़ुर थो फरमाए, बल्कि मदीने वारो साईं थो फरमाए कुलू वशरबू वलबसू वतसद्दक़ू, खाओ पीओ ऐं पंहिंजे जिस्म ते भलो पायो, वतसद्दक़ू ऐं अल्लाह जी राह में ख़ैरात बि कयो, फी गैर इसराफिन वला मख़ीलतिन, पर ॿ कम न कयो, खाओ पीओ भलो पायो, अल्लाह जी राह में ख़ैरात कयो, पर ॿ कम न कयो। कहिड़ा? गैर इसराफिन वला मख़ीलतिन, हिकिड़ो इसराफ न कयो, अजायो ख़र्च न कयो, ऐं ॿियो तकब्बुर न कयो, पंहिंजे माल जे मथां नाज़ ऐं हठ न कयो, त अल्लाह ताला तव्हांखे ख़ैर बरकत अता फरमाईंदो। पंहिंजे घर में, पंहिंजे मुआमलात में, दुनियावी ज़िंदगी में, शादियुनि में, मुरादियुनि में, या ज़िंदगी जा जेके मामलात आहिनि सभिनी में, हर मामले में म्याना रवी इख्तियार कयो त इन सां तव्हां पंहिंजी ज़िंदगी में ख़ैर बरकत ॾिसंदो। पंहिंजे रुपए जो हिसाब कयो, पंहिंजी ज़िंदगी में हिसाब कयो त मूं हिते ख़र्च करिणो आहे, मूंखे हिते ख़र्च करिणो आहे, हे मस्जिद में ख़र्च करिणो आहे, हे अल्लाह जी राह में ॾियणो आहे, हे बचन ते ख़र्च करिणो आहे। रुपए जो पंहिंजे मथां हिसाब लाज़िम कयो त इन सां तव्हां जूं 1000 परेशानियूं ख़तम थी वेंदियूं, तव्हांखे अल्लाह ताला ज़िंदगी में आसानी पैदा करे ॾींदो। छो त पैसो इंसान जी ज़िंदगी जे लाइ ज़रूरी आहे। ईअं न आहे त बसि माण्हू हर शइ छॾे, दुनिया खे छॾे, मस्जिद में वेही रहे ऐं ईअं अलाह अलाह थो कयां, ईअं न थींदो। मदीने हज़रत सैयदना हैदर करार मौला अली करमल्लाहु वजहुल करीम पंहिंजे पुट हज़रत मोहम्मद बिन हनफिया खे नसीहत कंदे फरमायो त बच्चा अल्लाह खां फ़क़्र ऐं फ़ाक़े जी पनाह घुरंदो कर, छो त जॾहिं हथे ख़ाली थींदो वञे न माण्हू, ओॾी महिल इबादत में मज़ो कोन ईंदो। जे पैसो न हुजे, गुरबत अची वञे, बीठो निमाज़ में हूंदो, परेशान हूंदो त मुंहिंजा मौला पैसो ॾे, ॾोकर ॾे, माण्हू अल्लाह खे राज़ी करण जे बजाए दुनिया तलब कंदो वठे।
जंहिंमें मेहनत मजदूरी करे कुछ बचत हुजे कुछ सेविंग हुजे पंहिंजे इसराफ ख़र्च खां पाण खे बचाए दिल मुतमइन हूंदी त घर में गुंदण जे लाइ सामान जे लाइ पैसो आहे पोइ दिल इबादत में मुस्तगरक थींदी ऐं माण्हू अल्लाह ॾे माइल थींदो। तव्हां ॻाल्हि सम्झो था हली कोन सम्झो? हिनजे करे पंहिंजो पाण खे इसराफ खां बचायो त अल्लाह राज़ी रहे, अल्लाह जो हबीब राज़ी।